नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे क़ोइटा में ख़बर ॾींदा हलूं त तर्क़ी फाउंडेशन गॾियल क़ौमुनि जी तरक़ी प्रोग्राम UNDP पाकिस्तान पार्टी एविएशन फंड PPAF फॉरेस्ट एंड वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट बलूचिस्तान हुकूमत तरफ़ां क़ोइटा में 25,000 ॿूटा बंद, खुशहाल दिल खान में 25,000 ॿूटा में 35,000 ॿूटा, नौशकी में 10,000 ॿूटनि ज़रिए चांद मेरी ज़मीन फूल मेरा वतन जे उनवान हेठि पैमाने ते वण पोखण वारी मुहिम शुरू करे छॾी आहे। ही मुहिम बलूचिस्तान हुकूमत, मक़ामी ऐं आलमी तंज़ीमुनि, गॾियल क़ौमुनि जे इदारे, शागिर्दनि ऐं आम माण्हुनि ऐं रज़ाकारनि खे शामिल करे असांजे सूबे खे सरसब्ज़ बणाइण समेत मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर्स खे गॾु करे रहिया आहियूं। हिन सिलसिले में ज़िले पेशन में हिकु पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में पाकिस्तान काउंसिल ऑफ मीडिया वोमेन जी 14 रुकनी वफ़द पिणु शिरकत कई, जॾहिं त तक़रीब जो ख़ासि महिमान माहौलियाती तब्दीली बाबति वज़ीर आज़म जो सलाहकार मलिक अमीन असलम हो। तक़रीब खे ख़िताब कंदे संदो चवणु हो त बैलिंट्रीन सोनामी प्रोजेक्ट समूरी दुनिया में पाकिस्तान जी सुञाणप बणिजी चुको आहे। तर्क़ी फाउंडेशन जी काविशनि जी वाखाण कंदे हिन चयो त मक़ामी सतह ते अहिड़ा क़दम वाखाण जोगा आहिनि। हिननि चयो त अहिड़े क़िस्म जे मनसूबनि ते कमु करे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ज़रिए मुहैया करिया वेंदा आहिनि। संदो चवणु हो त तर्क़ी फाउंडेशन सां कोइटा जे भरपासे जे इलाइक़नि खे घुमण जो मौक़ो मिलंदो। असां कोशिशि कंदासीं त बैलिंट्रीन सोनामी प्रोजेक्ट खे हिते शुरू कयो वञे। तक़रीब खे ॿेले खाते वारे सेक्रेटरी सिद्दीक़, डिप्टी कमिश्नर पेशन लाशारी, ॿेले खाते जे चीफ कंजर्वेटर अब्दुल जब्बार बलूचिस्तान में अली इमरान ऐं तर्क़ी फाउंडेशन जे सदर डॉक्टर अलादाद लवाई, सोशल सिविल सोसाइटी जे नुमाइंदगनि, अवामी नुमाइंदनि, सरकारी ऑफिसरनि, वापारियुनि, शागिर्दनि, अक़िलत नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। मुक़ररनि वणकाणी जी अहमियत खे उजागर करण जे हवाले सां पंहिंजा वीचार वंडदे चयो त अवाम वणनि ज़रिए माहौलियात खे बहितर बणाइण लाइ कोशिशूं जारी रखे। तर्क़ी फाउंडेशन जे सरबराह अमजद रशीद ख़िताब कंदे चयो त गॾियल क़ौमुनि हिकु ॾहाके खां माहौलियाती निज़ाम जी बहाली बाबति नामज़द कयो आहे। तर्क़ी फाउंडेशन जो ही क़दम इन लाइ खयो आहे जो असां सभु गॾिजी हिन तंज़ीम मक़सद खे हासिल करण में किरदार अदा करे सघूं। हिन चयो आहे त तर्क़ी फाउंडेशन पंहिंजे साथी इदारे जी सहकार सां हिन प्रोग्राम खे वधाईंदे होॾां कोइटा शहर खां 15 किलोमीटर परे हिना रोड ते एनवायरमेंट डिपार्टमेंट ऐं तर्क़ी फाउंडेशन जी सहकार खां ॿूटा लॻाया विया आहिनि। इन मौक़े ते मक़ामी स्कूल जे शागिर्दनि पाकिस्तान काउंसिल ऑफ मीडिया वोमेन जे वफ़द जी आजियां पिणु कई वई, जॾहिं त मलिक अमीन असलम ॿुधाए त हितां जा माण्हू डिपार्टमेंट ॿूटनि जो ख्यालु रखंदा आहिनि। ॿिए पासे वज़ीर आज़म जे माहौलियाती बाबति सलाहकार चयो त पाणी जो मसइलो वधीक ट्यूबवेल लॻाए ऐं बरसाती पाणी मां हल करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। कोइटा प्रेस क्लब में वज़ीर आज़म जे माहौलियाती बाबति सलाहकार मलिक अमीन असलम मेड द प्रेस खे ख़िताब कंदे चयो त बलूचिस्तान जे पुठिते पियल इलाइक़नि में तरक़ी ऐं वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमत गॾिजी कमु करे रहिया आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।